इहा त सभु कंहिंखे ख़बर आहे त ज़िंदगी हिक न हिक ॾींहुं ज़रूर ख़तम थींदी ऐं मौत वाक़ियो थींदो। पर छा तव्हां सोचे सघो था त हिक ई ज़िंदगीअ में केरु मरण खां पोइ वरी ॿीहर जीअरो थी सघे थो। धरतीअ ते अहिड़ो नौजवान मौजूदु आहे जेको पंहिंजी 29 सालनि जी उमिरि में हिन वक़्त ताईं 9 भेरा मरी चुको आहे, जंहिंखां पोइ हू वरी जीअरो बि थी वञे थो। ऑस्ट्रेलिया जे जेमी नाले नौजवान खे दिलि जे कमज़ोर उज़वनि जी हिक अनोखी बीमारी आहे, जंहिंजे करे संदसि रॻूं तमामु सन्हियूं थी वयूं आहिनि। इहो ई सबबु आहे जो जेमी थोरे बि ज़ोर ॾियण वारो कमु करे थो या ॾाकिणियूं चढ़े थो त खेसि दिलि जो दौरो पइजी वञे थो। जेमी खे 20 सालनि जी उमिरि में अहिड़ी बीमारी ज़ाहिर थी ऐं डॉक्टरनि ॿुधायो त कमज़ोर दिलि हुजण सबबु हू 5 सालनि ताईं ई जीअरो रही सघे थो। थोरी बि महिनत जी कोशिश संदसि मौत जो सबबु बणिजी वेंदी। उन खां पोइ जेमी हिन वक़्त ताईं दिलि जा दौरा पवण सबबु 9 भेरा मरी चुको आहे। दिलि जो दौरो पवण खां पोइ जेमीअ जी दिलि मुकमल तौर बंदि थी वञे थी ऐं कुझु देरि खां पोइ दिलि ॿीहर कमु करणु शुरू थी वेंदी आहे, जंहिंजे करे जेमी वरी जीअरो थी वञे थो। ऐं अहिड़ी सूरतहाल सबबु परेशान नौजवान जी माउ खांसि सदाईं इहो ई पुछंदी रहे थी त छा तूं हिन हफ़्ते बि मरी वियो हुएं। को माण्हू मरण खां पोइ जेकॾहिं मौजिज़ाती तौर ॿीहर जीअरो थी वञे त संदसि ख़ुशकिस्मती चइबी, पर इहो मौजिज़ो जेमी जी ज़िंदगी में 9 भेरा थी चुको आहे ऐं इहा संदसि वॾी ख़ुशकिस्मती चइबी जो हू 9 ई भेरा मरण खां पोइ ॿीहर जीअरो थी वञे थो। हैरान कंदड़ ऐं सुठी ॻाल्हि इहा आहे त जेमी हिन बीमारी जे बावजूदि परेशान नाहे ऐं हिन वक़्त ताईं तक़रीबन सॼी दुनिया घुमी चुको आहे। जेमी जो चवणु आहे त ज़िंदगी केतिरी बि हुजे पर सुठे तरीक़े सां गुज़ारणु घुरिजे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk